नाज़रीन, नारे तालके में आपाशी खाते जे अमलदारनि ज़रई पाणीअ जी चोरी मुकमिल तौर ते न रोके सघण ऐं सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म न कराइण जो एतराफ़ करे वरितो आहे। आपाशी खाते जे SDO 75% गैर क़ानूनी लिफ्ट मशीनूं लॻल हुजण जी तस्दीक कई आहे। नारा तालके में बासर ग़रीब ऐं बेपहच आबादगारनि जो ज़रई पाणी गिड़काइण में रुधल आहिनि। बोतारनि जूं 100 खां बि वधीक गैर क़ानूनी लिफ्ट मशीनूं हलण जो इंकशाफ थियण बावजूद आपाशी खाते जा कामोरा निंड सुतल आहिनि। अदालत पारां जुडिशल मैजिस्ट्रेट जी निगरानी में जोड़ियल टीम गैर क़ानूनी मशीनुनि जी 2 साल पहिरियां रिपोर्ट जोड़े सिंध हाई कोर्ट जे सखर बेंच में जमा कराई हुई, पर उन बावजूद बोतारनि जो को वार बि वंगो न थियो। गैर क़ानूनी हलंदड़ मशीनुनि ज़रिए आपाशी खाते जे ज़मीन गैर क़ानूनी बचाव बंधन अंदरि बोतारनि आबाद करे बम्पर फसल खणी रहिया आहिनि। मूं 22 त FIR कटरायूं आहिनि। ठीक है ॻाल्हि पई हले रिमूव करण जी, जेके लेफ्ट गैर इलीगल लेफ्ट मशीनूं आहिनि उहे रिमूव घणियूं थियूं, पर असां मुख़्तलिफ़ डेटुनि में असां सीनियर सिविल जज साहब हलंदो आहे मूंसां, असां वेंदा आहियूं रिमूव कराईंदा आहियूं। केतिरा सैकड़ो पइजी चुकियूं आहिनि, केतिरा सैकड़ो हींअर आहिनि? उहो ईअं सम्झो त माना 20-25 सैकड़ो जेको आहे न असां पटराए चुका आहियूं। हा, माना मुंड जमड़ाऊं ताईं। बाक़ी इहो साईं टाइम सां मिले थो असां पटरायूं था। ख़ासि तौर ते उनजी नॉमिनेशन ते बि कहिड़ियूं कहिड़ियूं लिफ्ट मशीनूं? उहो हाणे मूंखे यादि त कोन, वरी अचिजो कॾहिं ऑफिस में त ॿुधाईंदोमांव सॼो डिटेल।